अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थियो आहियां। हाज़िर थींदो रहंदो जेतिरी हयाती आहे। दोस्तों पहिरियों त मुंहिंजे लाइ दुआ कयो जो अॼु वारे लाइव में मां पंहिंजे जज़्बातनि ते कंट्रोल करे सघां, जेको मुंहिंजे लाइ नामुमकिन आहे। पहिरियों मुंहिंजे लाइ दुआ कयो त मां पंहिंजे जज़्बातनि ते कंट्रोल करे सघां, जेको अॼु मूंखे पाण लाइ नामुमकिन लॻे थो। ॿी गुज़ारिश, तव्हांखे यादि हूंदो अॼु खां 6-7 महीना पहिरियां मां गरम कपिड़नि वारनि पठाणनि जे मीरपुर माथेलो जे रोडनि ते कब्ज़े जे हवाले सां हिकु लाइव वीडियो कई हुयमि। तव्हां उहा लाइव वीडियो यकीनन ॾिठी हूंदी। अॼु बि उहा लाइव वीडियो मुंहिंजे वाल ते मौजूदु आहे। दोस्तों पठाणनि जेके GT रोड, मीरपुर माथेलो GT रोड, रेंजर्स हेडक्वार्टर खां निसार पंप ताईं जेको GT रोड आहे, उन ते कब्ज़ो करे गरम कपिड़ा विकिरो कया विया हुया। मां उहा लाइव कई हुई। सभिनी दोस्तनि जो इहो चवणु हो परदेसी आहिनि यार, तव्हां हिननि जी रोज़ी ते लत ॾियो था, परदेसी आहिनि यार मां तव्हांखे उन्हनि परदेसियुनि जा अचो त अफ़ाल ॾेखारियां। हू हितां छॾे ते विया आहिनि पर पंहिंजो कब्ज़ो बरक़रार रखियो वेठा आहिनि। उन रोड ते पंहिंजा लकड़ा हयूं वेठा आहिनि, पंहिंजूं अॾावतूं ठाहियूं वेठा आहिनि। उते कंहिं मक़ामी सिंधी वीचारे खे रोज़गार करण जी का ज़रूरत कोन्हे। उन लकड़नि खे पटण जी ज़रूरत कोन्हे। उन लकड़नि जे अंदरि पंहिंजी रेड़ी बीहारण जी ज़रूरत कोन्हे। मां तव्हांखे उहो ॾेखारियां थो पंहिंजे अखियुनि सां। गुज़ारिश इहा, इन्हनि पठाणनि खे, इन पिशावरी पठाणनि खे, इन्हनि अफ़गानी पठाणनि खे आख़िर सपोर्ट कहिड़े इदारे जी आहे? आख़िर उन्हनि पठाणनि खे सपोर्ट कहिड़े इदारे जी आहे? उन्हनि इदारनि जे पीउ जी मिल्कियत न आहे। असांजी सिंध उन्हनि जे पीउ जी मिल्कियत न आहे। ख़ुदारा उन्हनि इदारनि खे वाइको कयो जो इन्हनि पठाणनि खे, इन पिशावरी, इन अफ़गानी पठाणनि खे आख़िर सपोर्ट कंहिंजी हासिल आहे। दोस्तों मां तव्हांखे गुज़ारिश कई, मुंहिंजे लाइ दुआ कयो। तव्हां शायदि मुंहिंजे लाइ दुआ न कयो, इन जे लाइ मां पंहिंजे जज़्बातनि ते क़ाबू नथो रखी सघां। पहिरियों हलो तव्हांखे मां हाल वाल ॾेखारियां थो पंहिंजी अखियुनि सां, पोइ वरी मां फिरां थो उन्हनि ते जेके इन्हनि पठाणनि खे सपोर्ट करनि था, जेके 6 महीना थिया आहिनि छॾे विया आहिनि पर असांजे रोडनि ते कब्ज़ो बरक़रार रखियो वेठा आहिनि। कंहिं मिसकीन रेड़ी वारे खे ज़रूरत कोन्हे जो उन्हनि लकड़नि जे अंदरि थी बीहनि। बहरहाल पहिरियों हलो तव्हांखे ॾेखारियां, पोइ छो छॾियूं था इन्हनि जे लाइ। दोस्तों ही जेके लकड़ा तव्हां ॾिसो, जेके 6 महीना अॻु पठाण हणी विया हुआ, उहे कब्ज़ा अॼु जो जीअं जो तीअं बरक़रार आहिनि। असांजे सिंधी मिसकीननि खे को ज़रूरत कोन्हे इन्हनि लकड़नि जे अंदरि पंहिंजी रेड़ी बीहारण जी। तव्हांखे वरी मां चङी तरह ॾेखारियां। ही लकड़ा जेके पठाण कब्ज़ो करे रोड ते लकड़ा अॾिया हुया, असांजे हिननि जेके वीचारा सिंधी असांजा हे अंब विकिरो करनि था, उन्हनि वीचारनि खे का ज़रूरत कोन्हे जो इन्हनि लकड़नि जे अंदरि पंहिंजी गाॾी, पंहिंजी रेड़ी बीहारनि, पंहिंजो रेड़ो बीहारनि। दोस्तों मां तव्हांखे ही ॾिसो, ही ॿाहिरि वीचारा रोड ते बीठा आहिनि, हे अंदरि तव्हांखे लकड़ा नज़रदा। इन्हनि मिसकीननि खे, असांजे सिंध जे वारसनि खे, असांजे शहर जे वारसनि खे का ज़रूरत कोन्हे जो लकड़नि जे अंदरि पंहिंजूं रेड़ियूं बीहारे सघनि। पठाणनि जेको 6 महीना कब्ज़ो अॻु कयो हो, उहो कब्ज़ो उन्हनि जो जीअं जो तीअं बरक़रार आहे। दोस्तों वरी मां तव्हांखे ॾेखारे सघियां जो असांजे माण्हुनि खे ताक़त न आहे इन्हनि लकड़नि जे अंदरि रेड़ियूं बीहारण जी। पठाणनि जेके कब्ज़ा कया आहिनि, उहे कब्ज़ा साल गुज़रण, 6 महीना गुज़रण बावजूदु उहे जीअं जो तीअं क़ाइमु आहिनि। ही GT रोड आहे दोस्तों। ही वीचारा असांजा सिंधी मारूड़ा रोज़ी करनि था रोड ते बीही, पर इन्हनि खे एतिरी मजाल कोन्हे जो हिननि लकड़नि जे अंदरि बीहनि। दोस्तों ही लकड़ा तव्हांखे, ही अॾावतूं, ही कब्ज़ा, ही इंक्रोचमेंट तव्हांखे नज़रे थो। इहे कब्ज़ा हटजण घुरिजनि। जन लुकल हथनि जी सपोर्ट पठाणनि खे हासिल आहे, उहे हथ ज़ाहिर थियणु घुरिजनि। DC घोटकी खुदारा, ये जो इंक्रोचमेंट है, पठानों का इंक्रोचमेंट है, खुदारा 1 घंटे में ख़त्म करो। दोस्तों ही ॾिसो, ही उन्हनि पठाणनि जा कब्ज़ा आहिनि, पर असांजे मक़ामी सिंधी मारूड़नि खे को ताक़त न आहे लकड़नि जे अंदरि पंहिंजी रेड़ी बीहारण जी। अब केरु थींदा हो? रोड ते बीठा हो, हेॾे रेड़ी नथा बीहनि ॾियनि। पठाणनि जो हुदूद आहे।
पठान जे पी जो आबा ताके हिम्मत छा चयो तो एतरी असांखे मजाल ना पठण जी जगह ते बीहूं एतरी तव्हांखे मजाल ना है हिम्मत ना है बिल्कुल ना है उन्हनि खे कंहिंजी सपोर्ट हासिल आहे उहो ज़रूरु क्लियर हाणे थींदो जी जी हाँ माना अंदर तव्हांखे बीहण नथा ॾियनि तव्हांखे बि नथा ॾियनि बा अल्लाहु अकबर दोस्तो ही तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसो मां कूड़ो हूंदुमि मां करप्ट हूंदुमि पर पंहिंजे अखियुनि सां ॾिसो कननि सां ॿुधो ही जेके कब्ज़ा आहिनि पठाणनि वारा अञा बरक़रार आहिनि कंहिंखे का ताक़त न आहे लकड़नि जे अंदरि रोज़गार करण जी हे साल खां पोइ वरी मोटींदा पंहिंजा लकड़ा पंहिंजा कब्ज़ा संभालींदा असांजे मिसकीन सिंधी माण्हुनि खे को ताक़त न आहे हिननि लकड़नि जे अंदरि पंहिंजी रेड़ी बीहारण जी अंदरि छो नथा रेड़ी बीहारे मारींदा बिल्कुलु ताक़तवर आहिनि मिली अंदर थी वञूं असां पांच अंदर थी वञूं बहितर रस्तो ख़ाली थी वेंदो असांखे अंदर छॾनि नथा पोइ असां छा कयूं डीसी साहब मेरे कानों से सुनो एसी मीरपुर मातेलो शहरयार खान पठान साहब ये सुनो क्या कह रहे हैं पठानों के यहाँ पर कब्जे किस चीज के हैं एसी शहरयार खान साहब ये अपने कानों से सुने हाँ भाई आप अंदर गाड़ियाँ क्यों नहीं खड़ी करते अपनी रेडियाँ मना करते लकड़े मारे उन लोगों ने उन्होंने लकड़े मार दिए जो एक साल पहले इन्होंने लकड़े लगाए हुए थे वो लगे हुए हैं वो अपने अपने कामों से धंधों पे हैं अभी सर्दियों में फिर वापस आएंगे वो देखेंगे हमारे लकड़े कहाँ गए वो हमें मारेंगे फिर बिल्कुल उनको सपोर्ट हासिल है हमारे अफसरों का सपोर्ट हासिल है या हमारे इदारों का है वो क्लियर होना चाहिए इनको सपोर्ट नसरुल्लाह कलादी साहब ॾिसो था अफ़ाल असांजा सिंधी ॿार बीठा आहिनि उहे सियारे में 3 महीना पठान जेके रोज़गार कंदा आहिनि रोज़गार सां असांखे एतिराज़ न हो पर जेके कब्ज़ो कयूं वेठा आहिनि उन्हनि जो कब्ज़ो हाणे बि बरक़रार आहे ही असांजा सिंधी ॿार बीठा आहिनि रोडनि ते बीठा आहिनि लकड़नि जे अंदरि अबा हेॾे अंदरि छो नथा गाॾी बीहारियो हा हिते नथा छॾनि छा पठान ना हे लकड़ा तव्हांजा आहिनि हे लकड़ा कंहिंजा आहिनि हे लकड़ा केरु हणी विया पठाणनि जा आहिनि पटे छो न विया आहिनि तव्हां छो नथा हिननि खे पटो जो हिते राज आहे जी उन्हनि जो कब्ज़ो आहे हिते न हुकूमत हिनखे चए थी न कोई हिनखे ॿियो चए थो जीअं इहे करंदा इन्हनि जो राज धनी आहे पंहिंजो आहे बिल्कुलु इहो जेको हुकूमत आहे त इन पठाणनि खे इहे लकड़ा ख़तमु तव्हांजो कहिड़ो धंधो आहे मुंहिंजो धंधो रेड़ी हलाईंदो हे जूस वारी रेड़ी हे तव्हांजी आहे असांखे जॻह नथी मिले काॾे वञूं हिननि जा लकड़ा लॻा पिया आहिनि चाचा असांखे जरगमाल बणायो वियो आहे असांजे ऑफिसरनि असांखे जरगमाल बणायो आहे असांखे अकलियत में सिंध में असांखे अकलियत में कयो वियो आहे चाचा ऑफिसरनि खे सपोर्ट करनि था पिया हिननि खे इदारा सपोर्ट करनि था पिया तव्हां असां निंदड़का लॻा पिया आहियूं तव्हां 200 रुपया रोज़ी जे लाइ तव्हां परेशान हो दाल मानी लाइ परेशान आहियो शर्म जी ॻाल्हि आहे दोस्तो ऑफिसरनि लाइ शर्म जी ॻाल्हि आहे शर्म जो मक़ाम आहे ऑफिसरनि लाइ अड़े बाबा को इन्हनि पठाणनि जी का पी जी जागीर आहे हिते जो लकड़ा हाणी कुते जा पुट हिते कब्ज़ा अची कयो वेठा आहिनि जेके इदारा इन्हनि खे सपोर्ट करनि था ख़ुदारा उहे इदारा ज़ाहिर थियणु खपनि एसी मीरपुर मातेलो शहरयार साहब बराए मेहरबानी यहाँ से लकड़े हटाए जाएं डीसी घोटकी खालिद सलीम साहब बराए मेहरबानी ये लकड़े हटाए जाएं वरना मजम्मत के लिए तैयार रहो ये किसी के बाप की जागीर नहीं है ये हमारा शहर है हमारी सिंध है ये पठानों के बाप की जागीर नहीं है किसी पंजाबी के बाप की जागीर नहीं है तो दोस्तों ये हाल आहिनि मां छा थो करे सघां असांजे ऑफिसरनि असांजे अमलदारनि असांजे इदारनि जा अफ़ाल सपोर्ट कंहिंजी हासिल आहे उहो सॼी दुनिया खे ख़बर आहे इन्हनि पठाणनि खे कंहिंजी सपोर्ट हासिल आहे पर डीसी घोटकी खे क्लियर करणु खपे त इन्हनि पठाणनि खे
कंहिंजी सपोर्ट हासिल आहे। 6 महीना अॻे लॾे विया आहिनि पर उन्हनि जा कब्ज़ा बरक़रार आहिनि, उन्हनि जा लकड़ा बरक़रार आहिनि पब्लिक हेल्थ जे ऑफिस जे साम्हूं। कीअं कीअं कजे जज़्बातनि ते काबू दोस्तो, कीअं कजे? तव्हां मूंखे सम्झायो कीअं कीअं जज़्बातनि ते काबू कजे? ज़ुल्म ज़्यादती जी इंतहा आहे यार। असांजे रेड़ी वारनि खे रेड़ी बीहारण जी जॻह कोन्हे। पठाणनि जा लकड़ा लॻा पिया आहिनि, रोज़गार बि हिते करनि। जेकॾहिं रोज़गार ॿिए पासे करनि था बि हिननि जो कब्ज़ो बरक़रार आहे रोडनि ते। कोई चवण वारो कोन्हे, कोई पुछा करण वारो कोन्हे। शर्म जी ॻाल्हि आहे ऑफिसरनि लाइ, शर्म जी ॻाल्हि आहे। कीअं जज़्बात ते काबू पाइजे भाउ? अली नवाज़ जलबाणी कीअं जज़्बात ते कंट्रोल कजे? शफ़ा लुंड कीअं जज़्बात ते कंट्रोल कजे? अदा दोस्तो मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। मां अॼु ऐलान कयां थो, जेकॾहिं हीअ लकड़ा अॼु ताईं सुभाणे ताईं न हटाया विया, मूंखे जेकॾहिं मुंहिंजे दोस्तनि साथ न ॾिनो त मां बिरादरी सां गॾु एहतिजाज कंदुमि, भले मूं ते केस दाख़िल थियनि। मां पंहिंजे दोस्तनि ऐं बिरादरी सुमेत ते एहतिजाज कंदुमि, भले मूं ते केस दाख़िल थियनि। भले जेके पठान खे सपोर्ट करनि था भले उहे केस दाख़िल कराइनि, भले DC घोटकी केस दाख़िल कराए, भले असिस्टेंट कमिश्नर मीरपुर बियातलो केस दाख़िल कराए। मां दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो जो मुंहिंजो साथ ॾियनि जीअं सुभाणे ताईं हिननि पठान जो कब्ज़ो ख़तमु थिए। के वेठा आहिनि फुटपाथनि ते कब्ज़ा कयूं, के वेठा आहिनि हुते उहो साम्हूं फुटपाथनि ते कब्ज़ा कयूं। उन्हनि खे कंहिंजी सपोर्ट हासिल आहे पूरी दुनिया खे ख़बर आहे। को किथे कब्ज़ो कयूं वेठो आहे, को किथे कब्ज़ो कयूं वेठो आहे। भला पठान जे पीउ जी जागीर कोन्हे यार, पठान जे पीउ जी जागीर कोन्हे, पंजाबियुनि जे पीउ जी जागीर कोन्हे भाउ। मुंहिंजी सिंध आहे, मुंहिंजी सिंध आहे। ॾुखियायूं क़बूल आहिनि, तकलीफ़ूं क़बूल आहिनि। दोस्तो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वधीक मां नथो ॻाल्हाए सघां, मां पंहिंजा ॻोढ़ा न रोके सघां। वॾी महिरबानी।